नाज़रीन, प्रोग्राम नासूर में मां आहियां तस्वीर संदीलो ऐं मूंसां गॾु सिंध जा आलिम ऐं अकाबर प्रोफेसर केएस नागपाल साहब जन आहिनि। अॼु असांजे प्रोग्राम जो मौज़ू आहे सिंध जी तरक़ी ऐं सिंध जी तबाही जा सबब ऐं सिंध जेका मुंहं जे दड़े वारी जेका सिंध हुई, जेका शाहूकार ऐं शाहकार सिंध हुई, जेका पकनि घरनि वारी ऐं हिकिड़ो आलीशान क़िस्म जो उनजो निज़ाम हुयो, उन तरक़ी याफ़्ता मुंहं जे दड़े वारी सिंध खे हिननि लोढ़नि ताईं ऐं कचियुनि जायुनि ताईं, कचियुनि झुगियुनि ताईं कंहिं पहुचायो। इहा सिंध जेका सॼी दुनिया में जेका तहज़ीब ऐं तमदुन जे हवाले सां शाहूकार सिंध हुई, उन सिंध जा वारिस, उन सिंध जा धणी ऐं उहा ज़रख़ेज़ सिंध जंहिंजी सूंहं मुल्का मुल्क मशहूरु हुई, जंहिंजा फ़सुल, जंहिंजूं बनियूं, जंहिंजूं ज़मीनूं ऐं जंहिंजो सिंधू दरिया जेको सदाबहार ऐं सदाईं वहंदो रहियो ऐं सिंध खे आबाद कंदो रहियो, उन सिंध जा माण्हू अॼु जंहिं हालत में आहिनि ऐं अॼु जॾहिं दुनिया अलाए किथां जो किथे वञी पहुती आहे, दुनिया जॾहिं मरीख़ ते वञण जूं तयारियूं पई करे, हीउ कंप्यूटर ऐं साइंस जो दौरु आहे ऐं जिते सोच ऐं शऊर ख़बर नाहे त उहो किथे वञी इंसान जो वञी उहे मंज़िलूं छुहे थो ऐं असीं ॾींहों ॾींहुं ॼण हिकु धुबण में, हिकु जिहालत जी जेका धुबण आहे उन में फासंदा पिया वञूं। असांजा रवैया, असांजी सोच, असांजा मौज़ू, असांजूं कचहरियूं ऐं असांजा जेके ईंदड़ वक़्त जा जेके प्रोग्राम आहिनि या जेके रिथाऊं आहिनि, उहे असांजूं कहिड़ियूं आहिनि ऐं हीअ सिंध केॾांहुं वञी रही आहे। जॾहिं दुनिया तरक़ी ॾांहुं वञी रही आहे त असीं ॾिसूं था त सिंध तबाही ॾांहुं वञी रही आहे। उहा मुआशी तबाही हुजे या सिंध जी जेका आहे उहा पंहिंजो स्ट्रक्चर जेको सिंध जो आहे उहो असां ॾिसूं, सिंध जा उहे इदारा ॾिसूं जेके तबाह हाल लॻा पिया आहिनि, सिंध जा माण्हू ॾिसूं जिन जी सोच जेका आहे उहा हिक ॿिए जी कातिल सोच बणिजी चुकी आहे ऐं असांजा बेरहम रवैया जेके आहिनि उहे असांजी ज़िंदगियुनि खे ऐं असांजी मासूमियत खे ऐं असांजी सोचुनि खे खाई रहिया आहिनि। तव्हां बि कॉल करे सघो था ऐं तव्हां सुवाल पुछी सघो था इन सिंध जी मौजूदा सूरत हाल जे हवाले सां, ऐं तव्हां तजवीज़ बि ॾेई सघो था त हिन सिंध खे हिन बुहरान मां कढण जे लाइ ऐं तरक़ीअ जूं जेके रोशन राहूं आहिनि उॾां वठी वञण लाइ सिंधी माण्हुनि खे, सिंध जे नौजवाननि खे छा करणु घुरिजे ऐं कीअं करणु घुरिजे। तव्हां पंहिंजे कॉल जे वसीले तव्हां सुवाल करे सघो था ऐं नागपाल साहब जन तव्हांखे जवाबु ॾींदा। नागपाल साहब, सिंध जी छा हुई? सिंध ते त किताब बि लिखियल आहिनि ऐं सिंध जूं कहाणियूं, सिंध जा कलूर, सिंध जे ते थींदड़ कीस, उहा हिकिड़ी अलॻि कहाणी आहे। पर सिंध जेका ख़ुशहाल सिंध हुई, जेका मुंहनि जे दड़े वारी सिंध हुई, जेका आलीशान सिंध हुई ऐं जेका सॼी दुनिया जी ॼण त अॻुवान सिंध हुई तरक़ीअ जे हिसाब सां। सुठी ॻाल्हि कई। मूंखे कल्ह ई मां हिकिड़ो पेपर तयारु पियो कयां, मूंखे सुभाणे पढ़णो आहे। उन में मुंहनि जे दड़े जे मुतलिक़ जॉन मार्शल जंहिं खोटाई कराई 1922 में, उन जा इन्वर्टेड कामाज़ में लफ़्ज़ पढ़ियमि जॾहिं हुन नचणी ॾिठी, संभारा संभार। जॉन मार्शल चए थो त मूंखे यकीन नथो अचे त, छो त मुंहनि जो दड़ो प्री हिस्ट्री पीरियड आहे, प्री हिस्ट्री जॾहिं तारीख़ इंसानी शुरू न थी, त प्री हिस्ट्री में न सिर्फ़ु इहो त तव्हांजो मुजस्मो ठहियलु आहे, पर हुनखे चूड़ा पातल आहिनि ऐं हुनजो अंदाज़ ॿुधाए थो त उते कला हुई, कहिड़ी नृत्य जी कला, माना डांसिंग आर्ट हुई। त मां यकीन करण ते मजबूर आहियां, छा लाइ त ही ॻाल्हाईंदड़ सिंध आहे, ही जेके स्टोन्स, हिस्ट्री इन स्टोन्स, ही ॻाल्हाए थी पई। बहरहाल हुन पंहिंजे वॾे ताजुब जो इज़हार कया जेको मूं पहिरियों भेरो पढ़ियो, हुन जा ओरिजिनल लफ़्ज़। ऐं ॿी ॻाल्हि जंहिं मूंखे ताजुब में विधो उहा इहा आहे त हाणे घणनि खे ख़बर आहे, पर जिन खे न आहे ख़बर उहा ज़रूर इहा ॻाल्हि सम्झनि, उतां को मौतमार हथियार न निकितो आहे खोटाई जे दौरान। याने अदब, आर्ट, सम्झो था। ऐं टी जेका अमन आछी, जंहिं वटि हथियार ई कोन्हे, इवन राजा ॾाहिर वटि पंहिंजी फ़ौज न हुई, ऐं एॾी तरक़ी याफ़्ता जो असांजा ॿेड़ा लंका ताईं वेंदा, सम्झ में न अचे त शाह लतीफ़ खे खोले पढ़ो। मलमल हितां जी एॾी मशहूरु हुई जेका दुनिया में एक्सपोर्ट थींदी हुई। चवनि था त हज़रत ईसा जे ॼमण वक़्तु उनखे जंहिं कपिड़े में वेड़ियो वियो उहा सिंध जी मलमल हुई। फीथो जंहिं दुनिया खे अॼु उरूज ते पहुचायो आहे,
असां वटि शुरू थियो। यानी हथियार कोन्हनि, इल्मु, अमन। अचो हाणे अमन ते मां हिकिड़ी नई ॻाल्हि जेका मूं चयो ॿुधी ऐं मां पंहिंजे लेक्चर में पेश कंदुसि, अॼु तव्हां सां वंडियां थो उहा ॻाल्हि। मज़हब कोन्हे को मुंहं जे दड़े में जी। आम तरह जेको लिखियलु हूंदो आहे त बाबा लिंगम मिलियो आहे या हिकिड़ो पुरोहित आहे, इहो पुरोहित ईअं न आहे। मज़हबी तरह पूरी तहक़ीक़ खां पोइ इहा ख़बर पई आहे त हिकिड़ो माण्हू जेको हीअं समाधि आसन में वेठो आहे, जंहिंखे हठ योग चइबो आहे, इहो छा आहे, मेडिटेशन जो आसन आहे। उनखे एक्चुअली चवनि था त इहो शिव महाराज आहे, शिव आहे, छो त हिन दरावड़नि जो जेको गॉड आहे उहो शिव आहे। पर शिवा खे तव्हां गौर सां ॾिसो त इहा मेडिटेशन आहे जी। यानी पंहिंजे अंदरि ध्यानु लॻाए मुराक़बे जे ज़रिए वॾी अमन ऐं ख़ुशहाली अंदरि पैदा करे सघिजे थी। ऐं इहो अमन ई आहे जेको ॿाहिरि जेको तव्हांखे मिले थो, उहो अंदरि जो अमन आहे। अॼु जी दुनिया जेको इंतिशार ऐं टेररिज़म आहे, असांजे अंदरि टेररिज़म आहे, विगोड़ आहे, डिप्रेशन आहे, त असां ॿाहिरि छा ॾींदासीं। टी जेका साइंटिफिक सोच आहे, जेका फाइंडिंग आहे बाक़ाइदे, ही फाइंडिंग मूं मेडिटेशन यूनिवर्सिटी मैनेजमेंट जी, ही दुनिया में कमु कंदड़ यूनिवर्सिटी आहे। उन मां जेके ट्रांसेंडेंटल मेडिटेशन सेखारींदा आहिनि, जंहिंजो बुण बुनियाद मुंहं जो दड़ो आहे जी। इहा ॻाल्हि नई तरह से सोचणु घुरिजे ऐं तारीख़ वारा वरी तारीख़ पढ़नि जी। त मज़हब जी मेडिटेशन असां वटि ज़रूरु आहे। छा आहे त जेका तस्वीर मिली आहे उनजे चौधारी जानवर बीठा आहिनि, जानवरनि जूं तस्वीरूं मिलियूं आहिनि। त उन तस्वीर खे पशुपता माना जानवरनि जो मालिक जेको उनजे साम्हूं जानवर बीठा आहिनि चइजे थो, हू छा थो करे, मेडिटेशन थो करे। उन मेडिटेशन जो एतिरो असरु हूंदो आहे त हू जानवर बि सांत में अची हुनजे अॻियां बीठल आहिनि। हाणे मूं ॿुधायो त मेडिटेशन जी यूनिवर्सिटी आहे, दुनिया में उन जूं ब्रांचिस आहिनि। ख़ैर इहो कॾहिं ॿिए ॾींहुं हिन ते वरी तफ़सील सां लेक्चर ॾिबो त इहो कीअं करे सघिजे थो। न पर मज़हब जी जेकॾहिं ॻाल्हि आहे त मुंहनि जे दड़े में मज़हब न हुयो, पर मज़हब जे लाइ इंतिहा पसंदी जेको अॼुकल्ह लफ़्ज़ इस्तेमालु थो थिए, इंतिहा पसंदी वारी सोच जेका वधे पई, त असांजा सूफ़ी जेके शाइर हुया, भिटाइया, सचल आहे, सचल वारे दौर में बि जॾहिं मज़हब अञा एॾो शिदत अख़्तियार न कयईं, एतिरो इंसानु दुश्मन माना हथियार तौरु इस्तेमालु न थियो, तॾहिं बि सचल चयो त मज़हबनि मुल्कनि में माण्हू मुंझाया, शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद भुलाया, ओॾा कीनाया इश्क वारा अकुल जी। त असां वटि उहो मज़हब न रहियो आहे। हिन वक़्तु इंतिहा पसंदी जेका नासूर बणिजी वई आहे, छाकाणि असांजो प्रोग्राम नासूर आहे ऐं सिंध जी तबाही जेका थिए पई। शिकारपुर मां वियुसि त उते ॿुधायूं त खानपुर ऐं शिकारपुर, खानपुर ताईं वियासीं त शिकारपुर खां खानपुर 10 किलोमीटर आहे। 10 किलोमीटरनि में 10 मदरसा उते ठहियल आहिनि। हुकूमत उनजे ख़िलाफ़ु ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो नोटिस वरितो आहे, उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी, रजिस्टर्ड आहिनि, अनरजिस्टर्ड आहिनि, किथां उते तालीम तरबियत थियल थी। त इहो ख़ुदि इंतिहा पसंदी हिकिड़ो नासूर आहे जेको सिंध खे खाई रहियो आहे। सिम ऐं कलर वांगुरु सिंध जे शऊर खे, सिंध जे अकुल ऐं शऊर खे। रखियल जहिड़े वॾे शाइर जे बाज़ार ते हमिलो, शिकारपुर में बम जो फाटण, ही छा इंडिकेशन आहे? हीअ सिंध जी इंडिकेशन न आहे कंहिं बि तरह सां। त हींअर जंहिंखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं मशरूम आहे हिकिड़ो जेको ठही वियो आहे, जंहिंजो हिननि खे नोटिस वठणु घुरिजे, उन्हनि सिलेबस ते नज़र रखणु घुरिजे। 5 सिलेबस तव्हांजे मुल्क में पढ़ाया था वञनि, 5 सिलेबस। शऊर जी ड्रोड़ में असां शामिलु किथां थी सघंदासीं जॾहिं असां वटि हिकिड़ी सिलेबस कोन्हे, पढ़ाइण जा जदीद तरीक़ा कोन्हनि के। असां भई तालीम सां ॿाहिरि मुक़ाबिलो करे सघंदासीं न। तालीम न हुजण जो नतीजो इहो थींदो त असां पाण में पिया विढ़ंदासीं, ही नासूर वधंदा था वञनि। असां अॼु बि पेट लिखी ॾियूं था, जिरगा कयूं था, कारोकारी कयूं था, ज़मीन ते मारे था विझूं, नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियुनि ते। इहो शऊर कोन्हे त असांजी सॼी सिंध पेरनि हेठां निकिरे। पीउ पुट खे बि मारे, पुट पीउ खे बि मारे, पुट माउ खे बि मारे, मिल्कियत ऐं ॾोकड़नि ते। हाणे इहा सिंध आहे, इहा सिंध आहे जेका रिश्तनि खे क़तल थी करे ऐं कावड़ में सिंध आहे, क्रोध में सिंध आहे। उन्हनि जो इलाजु कहिड़ो थींदो, कीअं थींदो? सिंध सड़े थी पई, सिंध कढ़े थी पई प्रोफेसर साहिबु। त ही नासूर आहे। असां इन खां एतिरो तंग आहियूं त जेके बाशऊर माण्हू आहिनि उहे तक़रीबन
चरे थियण जी कंडीशन। बाशऊर कहिड़ा था चओ? जेके असांजा सिंध जा बाशऊर आहिनि, NGOist आहिनि, उहे बि चवनि था त लख डॉलर अचनि, करोड़े रुपया असांजे बैंक में। बाशऊर ॾिसो न, तव्हां कंदा छा था वतन असांजा? NGO जो मतिलबु आहे मुॾो करणु। जीअं असां वटि हुकूमत स्कीम खोली आहे, 1000 ॾियो, 2000 ॾियो, 3000 ॾियो, उन्हनि खे पेनूं कयो, मुॾो करणु, हुनजे शऊर खे मुॾो करणु। हीअ हिकिड़ी वॾी अजीब क़िस्म जी इंटरनेशनल तबाही जी स्कीम आहे त हिननि माण्हुनि खे कीअं पुठिते रखो। जेसि ताईं तव्हां वटां जागीरदारी ख़तमु नथी थिए, ही नासूर ख़तमु न थींदा। ऐं नासूरनि खे केरु थो वधाए? जागीरदार थो वधाए। हलो जागीरदार त ॾोहारी जो ॾोहारी आहे, पर हीअ असांजा शऊर याफ़्ता माण्हू जेके आहिनि, जेके यूनिवर्सिटियुनि में पढ़िया, जेके सियासी पार्टियुनि में रहिया, ऐं उहे बि डॉलर जे कॾहिं डोड़नि पिया जॾहिं, त जागीरदार खे त अञा वधीक मौक़ो थो मिले न। साईं, डॉलर जे कॾहिं डोड़ण वारो माण्हू शऊर नथो रखे। इन में तव्हांजा सियासतदान बि शामिल आहिनि। ॿ मुसीबतूं आहिनि, ॿिए मुंहुं ई भला आहे। हिकु त तव्हांजा मोस्टली सियासतदान जेके आहिनि से वॾेरा आहिनि, भोतार आहिनि, जागीरदार आहिनि। ॿियो जेके न आहिनि उहे ओड़ा थियणु चाहिनि था, उहे पघारदार आहिनि। जी, हाणे हे कमु केरु करे साईं? यानी मूंखे त एतिरी तकलीफ़ थींदी आहे, मां रुगो 60 साल वेही ॾिठो आहे हिन तमाशे खे। तब्दीली छा, तरक़ी छा, अञा तबाही जी तरफ़ असां वञी वो ज़माना और था, ये ज़माना और है। प्रोफेसर साहब ब्रेक वठूं, नाज़रीन असांजो प्रोग्राम जारी आहे, वठूं था नंढी साही, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में वरी असीं हाज़िर आहियूं। साईं, ब्रेक ते वञण खां पहिरियां जेका तव्हां ॻाल्हि पई कई त तव्हां 60 सालनि खां ही तमाशो ॾिसो पिया वेठा, त इन 60 सालनि में जेका सिंध तबाह ऐं बर्बाद थी आहे, हाणे इहा हिकिड़ी उमेद पैदा थी आहे, नौजवान सिंध जो उथियो आहे जॾहिं हीअ मीडिया तेज़ थी आहे, ऐं जॾहिं रोशन ख़्याली ऐं हीअ सोशल मीडिया ऐं उन सां गॾु जेके कनेक्शन असांजी सिंध जा टुटल हुया सॼी दुनिया सां, उहे जॾहिं बहाल थिया आहिनि, नौजवान महिनत कनि पिया, पाण भरा जो जॾहिं कॾहिं वाॻूअ जे वात में हिन जिथे किथे हुननि सां ज़ुल्म ऐं नहाक पियो थिए, त हीअ हिकिड़ी उमेद पैदा थी आहे त सिंध नई सिंध जेका आहे उहा कीअं ठही सघे थी। हा, वाह। छो त हाणे जेको थी वियो आहे, जेको मौजूदु आहे, हुन ते रोअण खां बहितर आहे त अॻिते लाइ ॾिसजे त कीअं असां पंहिंजा रस्ता कढी सघूं था। अॻिते जे लाइ या मौजूदा सिंध त सभिनी खे ख़बर आहे त मौजूदा सिंध छा आहे, जंहिंखे अमर जल्दी चवंदा त हीअ मुंहिंजी सिंध त न आहे। साईं, त उन ते ॻाल्हाईंदासीं त वरी असांजो शाम ग़रीबां शुरू थींदो, सची ॻाल्हि। पर हिननि अज़ाबनि मां छुटकारो कीअं बहितर आसानी ते ॻाल्हायूं। असांजा दोस्त बि इन ॻाल्हि ते शेयर कनि भली असांजी ॻाल्हि। मूं इन ते तमामु संजीदगी सां गौर कयो आहे। हीअ दुनिया जेका आहे सा कमर्शियल आहे, इंफॉर्मेशन आहे, टेक्नोलॉजी जी दुनिया आहे। असांखे इन ड्रोड़ में शामिलु थियणो आहे। तंहिंजे करे वरी मां इन ॻाल्हि ते ईंदुसि त नंबर 1 एजुकेशन आहे। ही असांखे एजुकेशन न ॾींदा। जीअं मूं चयो त 5 सिलेबस आहिनि, या जेका असांजी बजट आहे उहा तबाह थी थिए। बजट असांखे घटि में घटि 30% घुरिजे, जंहिंखे असां दुनिया सां मुक़ाबले करण लाइ तयारु कयूं। न, पर जेका बजट आहे प्रोफेसर साहिब, जेकॾहिं उहा वाॻूं खाई न वञनि त बि उन मां का न का बहितरी त ईंदी न। ही जेके क्लार्कनि जी मार्फत, रेवेन्यू वारा, ट्रेज़री वारा मिली भगत करे, जॾहिं इहा बजट वेंदे मिनिस्टरनि ताईं खाइजे थी, पीजे थी, स्कूल वेरान ऐं तबाह लॻा पिया आहिनि। कासिमाबाद खां कल्ह मुख़्तियार अब्बासी फ़ोन कई आहे त कासिमाबाद बहराड़ी तालुको जेको आहे सो सॼो तबाह लॻो पियो आहे। 9 स्कूल बंदि लॻाया पिया आहिनि, माल जा वाड़ा उन स्कूलनि में ठहिया पिया आहिनि। हुकूमत संजीदा आहे ई कान। ऐं हुकूमत थी चए त असां टॉप प्रायोरिटी था ॾियूं एजुकेशन खे, लिप सर्विस। माण्हुनि खे एॾो बेवकूफ़ कयो थो वञे। बहरहाल छा था करे सघूं उन ते ॻाल्हायूं। जंहिं ॾींहुं असांखे हॾ ॾोखी हमदर्द हुकूमत तालीम जे शोबे में कम अज़ कम मिली, जंहिं अखियूं पटे ॾिठियूं, मां तव्हांखे ख़ैर घणा मथे में मुंहिंजे में सूर आहिनि, छो त मां हिन में 37-38 साल हलियो आहियां। अहिड़ियूं कॉलेज ॾेखारिया जिते कोई स्टूडेंट कोन्हे, को सब टीचर वेठा आहिनि, सॼी बजट तबाह। 4 अंग्रेज़ी जा उस्ताद कॉलेज में, लेडीज़ बेगमा जूं कॉलेजिस वेठियूं आहिनि।
अहिड़ा कॉलेजनि जिते हिकिड़ो उस्ताद कोन्हे। बखोदरो कामेड़ हैदरबर्ग जतोईअ जो ॻोठ आहे, मैनेजमेंट हैदरबर्ग कामेड़ हैदरबर्ग जतोईअ जो ॻोठ आहे बखोदरो। मां हुते वियुसि त हुते चयूं त हेड मास्तरियाणी आहे, 80,000 पघार थी खणे, अचे कोन थी हिते। 5,000 ते हिकिड़ो बाकराणी जो माण्हू रखियो अथई जेको ईंदो आहे जी स्कूल खोले उते वेही ऐं मैडम जूं सयूं वेठो कंदो आहे। असां हिकिड़ी रिपोर्ट बि ठाही हिते ते हलाई अथई। सिंध सॼी अहिड़ी अथव। तव्हां हिकिड़े केस जी रिपोर्ट कई आहे जी। चवण जो मतिलबु इहो आहे त अंदरि सफ़ा डरियो पियो आहे इन ॻाल्हि में त न सिर्फ़ु बजट पर मिसमैनेजमेंट, एॾी मिसमैनेजमेंट आहे, एॾी बैड गवर्नेंस आहे, यानी जंहिंखे जेको वणे सो करे। वरी जेकॾहिं मूं जहिड़ो को हिकिड़ो ऑफिसर दिमाग़ु ख़राबु कंहिंखे पकिड़े थो त घणियूं फ़ोनियूं वॼंदियूं। SSB खे छा कयूं, बाबा लही वञे तव्हां, बाबा हुन जेको कयो आहे हुनजी जांच करायो, उहो न मूंखे चवंदा बाबा तूं पंहिंजी पोस्ट छॾ, तुंहिंजो मथो ख़राबु आहे छा? असांजे माण्हुनि में हथ थो विझे, असांजा कारकुन जेके दाऊं था कनि पिया। अड़े बाबा हे ख़राबु आहे सॼो, मूंखे छो रखियो अथव? तुंहिंजो उन सां वास्तो न आहे, तूं हिकिड़ो पुरज़ो आहे निकुर ॿार। हाणे हीउ सभु कुझु असांजे अखियुनि अॻियां थिए थो। चयुमि त इन में मां जेकॾहिं पवंदुसि त मुंहिंजो दिमाग़ु फिरी वेंदो सफ़ा। आई एम वेरी सेंसिटिव पर्सन, ख़ासि करे एजुकेशन लाइ। हाणे मां जे ॻाल्हि ते ॻाल्हाइण थो चाहियां उहा इहा आहे त नेट जे ज़रिए असां दुनिया जो इल्मु रखूं। ही मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास तां बि नेट अची वई आहे। हा, मूंखे अफ़सोस उन्हनि जो आहे, ख़ासि करे मुंहिंजो कंसर्न रहियो आहे पोरियत जे पुटनि सां। पोरियत अॼु बि नेट अफोर्ड नथो करे सघे। हुन जा ॿार गवर्नमेंट स्कूल्स में पढ़ण खां मजबूर आहिनि जी, जिते मेजॉरिटी खे तालीम नथी मिले, जिते इहे ॿुधायोसीं त उस्ताद पोरियत जो ॿार, ग़रीब जो ॿार, हारीअ जो ॿार, मज़दूर जो ॿार उहो मदरसनि में पियो वञे। इन जे करे त हीअ सरकारी स्कूल में मास्तर वञनि कोन था, ॾंडा कुंडा रखियूं वेठा आहिनि, भंगूं वठा था घोटनि। उते असां पाण विया आहियूं, ॾिठो आहे भंगूं या सरकार सॻोरी ख़ुदि हुनजे उन में शहर में ॿुॾी पई आहे, गुम लॻी पई आहे त इहे माण्हू मदरसनि में था वञनि। इंतिहा पसंदीअ जो बलिदान था बणजनि वञी उते। उन्हनि जी तरबियत ऐं तालीम जेका उते थिए थी उहा असांजे पंहिंजनि माण्हुनि खे मारण लाइ उन्हनि नौजवाननि जा कचड़ा ज़हन ज़हर सां भरनि था पिया। साईं लटो कपिड़ो मानी जी, याने असां वटि हिकिड़ी ॿी मुसीबत आहे त ग़रीब खे 6 ॿार 8 ॿार 10 ॿार, हाणे उहो पाले नथो सघे। उनखे जो ही चवनि था ग़रीब खां ॿिया त हक़ खसिया अथऊं, भला ॿार त ॼणे वीचारो, भला पंहिंजी उहा आज़ादी त उहा पंहिंजे हथ में ख़ुदि मुख़्तियारी आहे। पर हाणे हिकिड़ो कॉलर लाइन ते कॉल वठी सघूं। जी अदा, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अदा तस्वीर संदेला साहब, मुनीर हुसैन सोऊ थो ॻाल्हायां, ख़ैरपुर मीरस खां। जी जी मुनीर साहब, छा तव्हां चवणु चाहींदव? बस दुआ आहे तव्हांजी। ऐं पहिरियों क्वेश्चन कयो हुयो त ॿी जंग अज़ीम में जॾहिं तबाही आई त जापान जो ज़िक्र ॾिनो हुयो, कयो हो, मां ज़िक्र कयो हुयो, पर जेको आहे अवां जवाबु इहो ई ॾिनो, वरी विच में शॉर्ट ब्रेक अची वियो, इहो ई जवाबु ॾिनो त बाबा जेके आहिनि सो माना बजट सॼी खाई विया हुकुमरान। ऐं उनखां पोइ वरी जॾहिं शॉर्ट ब्रेक ख़तमु थियो तव्हां जवाबु न ॾिनो। हाणे उहो हिकु क्वेश्चन हुओ। ऐं ॿियो क्वेश्चन मुंहिंजो इहो त जहाज दौर में स्टूडेंट यूनियन ते पाबंदी लॻी त स्टूडेंट जेको आहे शागिर्द जेके आहिनि सो तालीमी इदारनि में हथियारनि जी निमाइश था कनि। दादा तस्वीर संदेला त हिन वक़्तु जेको आहे जदीद टेक्नोलॉजी जो दौर आहे, जदीद टेक्नोलॉजी जो दौर है हुकुमरान के मरकज़ वारा, इहे जेके आहिनि सो चवनि त जदीद टेक्नोलॉजी दौर आहे, जदीद टेक्नोलॉजी जो ऑटोमेटिक हथियार जेको आहे स्टूडेंट खे बि ॾियनि था ऐं टीचर खे बि ॾियनि था त तव्हां पंहिंजी हिफ़ाज़त कयो। इहो आया ग़लति आहे या सही आहे? अहिड़े मॉडर्न दौर में अगरि अवां स्टूडेंट शागिर्द खे ऑटोमेटिक हथियार ॾियो था ऐं ट्रेनिंग ॾियो था ऐं असांखे लेक्चर ॾींदो आहे त बाबा कलम हथ में कलम खणो, हथियार न खणो, ऐं असां त हिन वक़्तु ताईं 11 साल जहाज दौर वारा ऐं 11 साल परवेज़ मुशर्रफ जे दौर वारा, 22 साल यूनियन ते अञा ताईं पाबंदी आहे त स्टूडेंट शागिर्द जेके आहिनि उहे हथियारनि जी निमाइश था कनि तालीमी इदारनि। इन जो हल छा आहे?
ठीकु आहे मुनीर सोह साहिबु, वॾी महिरबानी। उन ॾींहुं अॻे हफ़्ते मुनीर सोह साहिबु साॻियो पंहिंजो सुवालु वरजायो, छाकाणि त विच में ब्रेक अची वई त जापान जो जेको हुयो त जापान कीअं तरक़ी कई ॿी जंग अज़ीम खां पोइ। ऐं ॿियो सुवालु इहो जेको आहे त हथियारनि जी जेका निमाइश थी थिए तालीमी इदारनि जे अंदरि, ऐं उस्ताद बि हथियार थो खणे पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ, ऐं शागिर्द बि हथियार खणी थो वठे, ऑटोमेटिक हथियार जेके आहिनि। जी साईं, पहिरें सवाल जो जवाबु इहो आहे त मूं जीअं अर्ज़ु रखियो त जापान सॼी दुनिया लाइ हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो जंहिं 42 ऑफ बजट जी मां हींअर अॻु चयो न त तव्हां कम अज़ कम सिंध जहिड़े बदनसीब खिते खे 30% ॾियो, पर अक़वाम मुतहिदा चए थी 4% ॾियो, तॾहिं बि असांजी क़िस्मतूं बदिलजी वञनि थियूं। एसि ताईं जो मां थो चवां जेका परसेंटेज तव्हांजी रखियल आहे न 1.5, उहा सॼी समूरी ॾियो, ईमानदारी सां इस्तेमालु कयो, बि घणो कुझु थी सघे थो। इतफ़ाक़ सां वरी ब्रेक जो इशारो थियो आहे, सोहू साहिब जो सुवालु उनजो कंटिन्यू यादि करे वरी ब्रेक खां पोइ हुनखे जवाबु ॾींदासीं। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु आहे साहीअ जो असां सां गॾु। प्रोग्राम में वरी असीं हाज़िर आहियूं। ब्रेक ते वञण खां पहिरियां सोहू साहिब जे ॿिनि सुवालनि जा जवाब बि तव्हां ॾियणु चाहिया। यादि आहे, ऐं हीअ ॻाल्हि असांजा तालीमदान, प्लानर्स, गवर्नमेंट बि गौर सां ॿुधे। जापान इहो कयो त 42% टोटल बजट तालीम ते ॾिनी, तालीम खे ऑटोनॉमी ॾिनी, याने हू बाअख्तियारनि जी। मां अॻूं तव्हांखे मिसाल पियो ॾियां त मां हिकिड़ो ऑफिसर आहियां ऐं सही नमूने में ठीकु करे सघिजे थो। सपोज़ तव्हां मूंखे स्कूलनि जे मथां रखो ऐं तव्हां मुदाख़लत न कयो, फ़ोनियूं न कयो, मूंखे तव्हां छॾियो, मां कंहिंखे बंदूक वञी कोन हणंदुसि, त तव्हां जॾहिं 3 विज़िट कंदव त ख़बर पवंदी हेतिरा माण्हू कोन्हनि के अंदरि वञी जेका सो चकास कबी त उस्ताद पढ़ाए कीअं थो। उस्तादनि जूं वॾियूं ट्रेनिंग्स थियनि थियूं, हिते सभु थियनि थियूं, सभु नाले मात्र। मां उन्हनि जो हिसो रहियो आहियां, मां ट्रेनिंग कई आहे, मां रिसोर्सिस पर्सन खयां आहिनि, जेके रिसोर्स पर्सन वरी मास्टर ट्रेनर ठाहींदा आहिनि। हिकिड़ो सॼो सिस्टम आहे, उनजी का इम्प्लीमेंटेशन कोन्हे। ॿियो मॉनिटरिंग कोन्हे का, जेका जापान कई ज़बरदस्त नमूने में कई, त उहा मॉनिटरिंग कयो त उहा शइ उहा ई पढ़ाई वञे थी जेका तव्हां ट्रेनिंग ॾिनी आहे या न ॾिनी आहे। त ऑटोनॉमस बॉडीज़ हुननि टेक्नोलॉजीज़ खे, साइंस खे एॾी तरक़ी ॾियाराई जहिड़ी असां पंहिंजे सिलेबस में रिलीजन खे तरक़ी ॾियारायूं था पिया। त नतीजो इहो निकितो त चंद सालनि में जापान एॾो ताक़तवर थी उभरियो, सॼी दुनिया में न रूस खे टोटा चबाया। जी, ही तारीख़ जा पेजिस आहिनि। असां सभई करे सघूं था। जापान, जर्मनी इज़ द बेस्ट एग्ज़ाम्पल। तबाही खां पोइ हिरोशिमा, नागासाकी ते जेके बम किरिया आहिनि, उन खां पोइ जेको जर्मनी शूट कयो आहे, छा ते? तालीम ते। हर शइ जो हल जेको आहे, जॾहिं असां वटि इल्मु हूंदो, हर क़िस्म जो इल्मु हूंदो, साइंस जो, टेक्नोलॉजी जो, साइकोलॉजी जो, फिलासफ़ी जो, मेडिसन जो, सिहत में असां तमामु किरियल माण्हू आहियूं। ॿी ॻाल्हि इहा आहे, छो त वरी न रहिजी वञे, तालीम में तबाही बजट खां अलावा हथियार बि अचनि था। इन में पॉलिटिकल पार्टीज़ बराबरि जूं शरीक आहिनि। गवर्नमेंट जूं पंहिंजूं पॉलिटिकल पार्टियूं, मां सिर्फ़ु PP खे नथो चवां, जेके बि गवर्नमेंट सां आयूं आहिनि, मूं चयो त मां 38 साल पढ़ायो आहे, त सभिनी जा पंहिंजा पंहिंजा ग्रुप्स ठहियल आहिनि ऐं उहे हथियार बंदि कया था वञनि। नतीजे में ॿिया जेके अपोज़िट ग्रुप आहिनि उहे बि हथियार बंदि आहिनि। मां जहिड़े बहितरीनु कॉलेज DJ जे लाइ मिसाल ॾिना आहिनि दुनिया में, जी, उन में खून, ख़राबी, पिस्टल्स खुलियल ॾींहं ॾिठे जो हलिया आहिनि। जी, ज़ख़्मी थिया आहिनि शागिर्द, जमायतुनि जा कारकुन आया आहिनि, पकिड़े वठी विया आहिनि, फ़ोनियूं आयूं आहिनि, छॾाइजी विया आहिनि। त कहिड़े बि, चाहे डिक्टेटरशिप हुजे, जेसि ताईं तालीम खे हथियारनि खां पाक न कंदासीं, हथियार जी जॻह ते कलम न खणंदासीं, जी, किताबनि जी इज़त न कंदासीं, उस्ताद खे ॾींहं ॾिठे जो मारियो वञे थो। हिकिड़ो उस्ताद मुंहुं, ॿियो मुंहुं, टियों मुंहुं, सोशल वर्कर जेको तव्हांजे लाइ कमु थो करे, सभिनी माण्हुनि खे ड्राहे छॾियो। वहीद रहमान खे क़त्ल कयूं, प्रोफेसर बशीर चिनड़ खे सिंध यूनिवर्सिटी में मारियऊं। जी, त हाणे ही इल्मु दुश्मनी आहे असांजी, ऐं पोइ असां चऊं था त असां दुनिया जी तरक़ी में शामिलु थींदासीं। कीअं थींदासीं साईं? को जादू त कोन ईंदो, हर शइ इल्म जे वसीले थींदो। त मां जीअं अर्ज़ु पिया कयो त पंहिंजे नौजवान दोस्तनि सां जिन जी एक्सेस आहे, नेटवर्क आहिनि, उहे
पोरियत जे ॿारनि खे पाण सां शरीक कनि। लेबॉरेटरीज़ आहिनि, उन में कंप्यूटर्स ॾिना था वञनि, पर उते बि उहो ई आहे त उते बि हिकु हटी आहे। हिननि माण्हुनि खे पाण सां गॾु खणी जेसिताईं असां नेट जे ज़रिए इल्मु न पिराईंदासीं, किताब वठो, लाइब्रेरीज़ में वञूं, असां पंहिंजो घणे मां घणो वक़्तु इल्म जे तरफ़ ॾियूं, असांजे अंदरि जेके वैशी कुवतूं आहिनि उहे थदियूं थींदियूं। जॾहिं ख़बर पवंदी त असां जंहिं धरती जा वारिस आहियूं उहा त आदशी ऐं अमन जो मिसाल ई सॼी दुनिया में, जो जॾहिं हमिलो थियो त राजा ॾार वटि पंहिंजी जेका आहे सा लश्कर ई कोन हो जी। त असांखे नए सिर सां पाण खे ठाहिणो पवंदो, इल्म जी तरफ़ राग़िब थियणो पवंदो ऐं हिक ॿिए जो हथु वंडाइणो पवंदो। अंग्रेज़नि जी तहरीक यादि थी अचे, वाह जो भिण सां उहो रिसर्च करे विया। सिंधी माण्हुनि लाइ चवनि था त हाणे हे अंग्रेज़ थो चए त पहिरीं त सिंधी माण्हू तमामु ॾाढियां ॻाल्हाईंदो आहे, मां बि ॾाढियां थो ॻाल्हायां। छा आहे त असां मैदानी माण्हू आहियूं, पोइ ज़मीनुनि ते हिक ॿिए खे सिरकंदा आहियूं, ओ आचर हेॾां अचनि। पर रुॻो असां पाण ॾाढा न ॻाल्हाईंदा आहियूं, पर टेपूं जॾहिं हलाईंदा आहियूं, राग ॿुधंदा आहियूं, उहे बि वॾा आवाज़ ॾेई ॿुधंदा आहियूं, मज़ो न ईंदो आहे ईअं असांखे। त उहो चयुमि त ॾाढा ॻाल्हाइण हुननि जी जेका ॿी जंहिं ॻाल्हि खे पढ़ी मूंखे ॾाढो अफ़सोस थियो उहा इहा आहे त सिंधी माण्हू सिंधी खे सहंदो न आहे, अंग्रेज़ जी या तहक़ीक़ कई। अच्छा, हा, त हू पंहिंजे माण्हू खे न सहंदो, उनखे चवंदो त उनजूं मां टांगूं कढां जी, ॿियो अची हुकुमरानी कंदुसि, चुप रहंदो। त असांखे इन्हनि शयुनि खे टे ॻाल्हियूं अहम जेके अंग्रेज़ ॿुधायूं सिंधियुनि जे बारे में जी। टी मुंहिंजे ज़हन तां थोरी लहे थी, उहा बि ॾाढी कंपलसरी ऐं तमामु सुठी हुई। त चवण जो मतिलबु इहो आहे त जंहिंसां असां ॾाढियां माना इन मतिलबु ॾाढियां भली ॻाल्हायूं, पर हिकु ॿिए जा पेर न कढूं, रुॻो असली जेका पेरनि खे मज़बूत कयूं, ग़रीब ऐं पोरिया तबिके जा पेर जेके मज़बूत कजनि। ॿी अर्ज़ु कयां त ॾाढियां ॻाल्हाइण सां तव्हांजी एनर्जी ज़ाया थी थिए ऐं असां रुॻो ॾाढियां न पर तमामु घणो ऐं मोबाइल फोननि जेको पैकेजनि ॿोड़ो करे छॾियो आहे, हुन में ॾाढियां ॻाल्हाइणो ई थो पवे। 60 साल खां पोइ वारो माण्हू डैमेज थींदा ॻाल्हायूं था, जेका एनर्जी आहे न असां वटि दानिश घटि बि वेंदी। घणो खाइण सां दिमाग़ डफर थींदो आहे, असां घणे खाइण जा शौक़ीन आहियूं। ॾाढियां ॻाल्हाइण सां, घणे ॻाल्हाइण सां असांजी एनर्जी वेंदी आहे, जेका असांजी क्रिएटिविटी ऐं इनोवेशन में मददगार थिए थी जी। दुनिया जा जेके बि साइंसदान उन जो मुतालो कयो, उहे केतिरा चुप ऐं केतिरे गौर सां पंहिंजे कम खे जारी रखनि था। का बि क्रिएशन बग़ैर विलोड़ जे थी कोन थी सघे। त हिन तरफ़ असांखे तवजह ॾियणी पवंदी, असांखे इल्म जी तरफ़ अचिणो पवंदो ऐं अहिड़नि बदहाल हालतुनि में बि असां हिक ॿिए जो जेकॾहिं हथु वंडायूं। हाणे जीअं लाइब्रेरीज़ आहिनि, उहे माण्हू ख़ुशनसीब आहिनि जिन जे ॻोठनि में शहरनि में लाइब्रेरीज़ आहिनि, त उन में तव्हांजे पैसे जी ज़रूरत न आहे। घटि में घटि अंग्रेज़ी त ज़रूरु पढ़ो, छो त हीअ इल्म जी दुनिया आहे। मां नेट कयां थो बार बार, उहा तव्हां अंग्रेज़ी जे ज़रिए ई पढ़ी सघो था। त बेसिक अंग्रेज़ी लाइ हिकिड़ो नुस्ख़ो ॿुधायां थो त पढ़ो, अहिड़ी अंग्रेज़ी पढ़ो जेका तव्हांखे सम्झ में अचे। ॿारनि जा किताब खणी पढ़ूं, ॿारनि जूं स्टोरीज़ आहिनि उहे असां पढ़ूं ऐं लिटरेचर पाण सां असां सॼी ज़िंदगी खे सम्झंदासीं जी। लिटरेचर सिर्फ़ु तफ़रीह न आहे पर वॾी तालीम जो ज़रियो आहे। उन मां दुनिया जे माण्हुनि जूं उथवे जा तरीक़ा, तहज़ीब, तमदन ऐं तारीख़ जा उहे कड़ा सच जेके तारीख़ में न आहिनि लिखियल, उहे बहितरीनु अदब में असांखे मिलनि था। मूंखे ख़ुशी आहे त हींअर हिकिड़ी यूनिवर्सिटी मूंखे अरबा ते कॉल कयो आहे, जेके मूंसां लिटरेचर जे मुतलिक़ कुझु सुवाल कंदा उन जा शागिर्द। त मां चाहियां थो त अहिड़े क़िस्म जा सिहतमंद मुक़ाबला, चटाभेटियूं थियनि, असां इल्म जी तरफ़ मबज़ूल थियूं त हे इल्म वारा, तो वटि तुंहिंजो इल्मु पंहिंजे बदनसीब अणपढ़ियल भाउ जे नसीब संवारण खां आहे, न के ख़ुशामद करे कंहिं कुर्सी मारण खां आहे। हीउ हिकिड़ो मशहूरु नज़्म आहे जेको आउं दोहरायां थो। इन नज़म सां प्रोग्राम जी पुॼाणी थी प्रोफेसर साहिब ऐं जेको प्रोफेसर साहिब जन पैगाम ॾिनो आहे त तव्हांजो इल्मु, तव्हांजी तालीम, तव्हांजो शऊर जेको आहे उहो तव्हां पंहिंजे बदनसीब भाउ जी तक़दीर या नसीब तब्दील करण लाइ इस्तेमालु कयो, न कि पंहिंजा मिल्कियतूं, पंहिंजा घर ठाहिण ते तव्हां पंहिंजो शऊर ऐं इल्मु अकुल जेको आहे उहो सर्फ़ कयो। ऐं नई सिंध जे लाइ तव्हां बि सोचो, प्रोफेसर साहिब जन बि इन प्रोग्राम में ईंदा रहंदा
ऐं नई सिंध जे लाइ छा करणु घुरिजे, कीअं नई सिंध ठाहिणु घुरिजे, सिंध जे नौजवान खे छा करणु घुरिजे, असीं वरी ॿीहर प्रोग्राम में ॿिए हफ़्ते वरी हाज़िर थींदासीं। इजाज़त, अला भाई।